सिंधु दरिया जे साॼे कप ते अॻूणे ज़िले दादू ऐं हाणोके ज़िले ॼामछुरे जो ही क़दीम शहर सन तारीख़ी तौर मखदूम बिलावल जे ख़लीफ़े हैदर शाह सनाई जे हवाले सां मशहूरु आहे ऐं साईं जीएम सैद शाह हैदर जो चोॾहों गादी नशीन हो। सन शहर जो जदीद तारुफ़ साईं जीएम सैद आहे, जंहिं मॉडर्न सिंधी क़ौम जो तसवर ॾिनो ऐं उन जी साञाह ख़ातिर मिसाली क़ुर्बानी ॾिनी। साईं जीएम सैद पंहिंजे वरसे में सिंधु सां मुहबत जो दर्स ऐं साले औलाद पुठियां छॾी आहे, जिन में 2 फर्ज़ंद साईं अमीर हैदर शाह ऐं साईं इमदाद मोहम्मद शाह खां अलावा 3 न्याणियूं जीजी ज़रीन ताज, जीजी शमा एमिन ऐं जीजी दुरेशवार सैद शामिल आहिनि। असां हुआसीं 2 भाउर ऐं 3 भेनरूं। 2 भेनरूं मूंखां वॾियूं हुयूं, पोइ वरी मुंहिंजो वारो हो, पोइ वरी भाउ थियो, भाउ खां पोइ वरी हीअ भेण थी। हूअं त साईं जीएम सैद खे पंहिंजा सभु ॿार प्यारा हूंदा हुआ, पर जीजी दुरेशवार पंहिंजनि भाउरनि ऐं भेनरुनि में नंढे हुजण जे करे वधीक प्यारी हूंदी हुई ऐं साईं खेसि प्यार मंझां हमेशह जीजी करे पुकारींदा हुआ ऐं उहा साईं जीएम सैद जी नंढड़ी ऐं सॿाजी जीजी अॻिते हली पंहिंजे इल्म तदरीस वारे हवाले सां हिकु रोशन सितारो थी उभरी। जीजी दुरेशवार 21 मार्च 1940 में सन शहर जी हिन हवेलीअ में जनम वरितो। उणिवीहीं सदीअ जे उन्हनि ॾींहंनि में सिंध जो पुठिते पयल समाज ऐं मथां वरी सैद ख़ानदान, अहिड़ी हालतुनि में न्याणियुनि जी तालीम जो तसवर करण ई मुमकिन न हो, पर साईं जीएम सैद रस्मनि जे क़ैद में जकड़ियल समाजी रुकावटनि वारे हिन सिंधी माशरे में पंहिंजनि न्याणियुनि खे तालीम जी शुरूआत सन शहर जे हिकु सरकारी प्राइमरी स्कूल मां कराई, पर पाकिस्तान थियण करे ऐं सिंधी हिंदू टीचर्स जे लॾ पिलाइण सबबि न्याणियुनि जी तालीम में रुकावट पइजी वई। पढ़ाईअ में सुठी हुई, हुन जो ज़हन पढ़ाईअ ते तमामु घणो हो, मुंहिंजो वरी को न हो। हूअ सबक़ु यादि कंदी मूंखे विसरी वेंदो हो, एहो हो। उस्ताद वरी दड़का ॾींदी हुअसि त तूं चरी आहीं, पढ़ंदीअ कान, हीअ ॾिस। हुनखे वरी पंहिंजी भेण जी थोरी टेक हूंदी, उहा पढ़ाईंदी हुअसि त अधी वरी अॻियां हूंदी, असीं वरी पोयां हूंदा हुआसीं पढ़ाईअ में। अहिड़े माहौल में जॾहिं जीजी दुरेशवार तालीम पिराइण वारी उमिरि खे पहुती, तॾहिं संदन घर वारा परेशान थी विया त संदन तालीम जो कीअं ऐं किथे बंदोबस्तु थींदो। साईं जीएम सैद सियासी ऐं समाजी मामलनि में मसरूफ़ अमल हूंदो हो, पर संदन वॾियूं न्याणियूं पंहिंजी नंढी भेण जी तालीम हासिल करण बाबति परेशान हूंदियूं हुयूं। इन करे वक़्त ब वक़्त वालद खे नंढी दुरेशवार जी तालीम बाबति यादि दुहानी कराईंदी रहंदियूं हुयूं। जीजी दुरेशवार जी तालीम बाबति उन ख़ानदानी अणतण जो नतीजो उहो निकितो जो खेसि कराची में रहाए तालीम ॾियारण जो फ़ैसिलो कयो वियो। उन सिलसिले में घर वारनि विच में 2 राया हुया। हिकिड़ो उहो त खेसि कंहिं हॉस्टल में छॾियो वञे, ॿियो उहो त खेसि हैदर मंज़िल ते भाइरनि सां गॾु रहायो वञे जेके अॻु ई तालीम हासिल करे रहिया हुआ। संदसि वालद खे दुरेशवार जो घर में रहणु वधीक पसंदि आयो। अहिड़ी रीति सन जहिड़े पाबंद ॿाराड़ीअ वारे माहौल मां निकिरी हिन न्याणी रोशनी जे शहर कराचीअ जो रुख़ कयो। खेसि सेंट जोसेफ कॉन्वेंट हाई स्कूल कराची जे KG क्लास में दाख़िल करायो वियो। साईं त नंढड़ी धीअ हुई त हुनजो हो त मुंहिंजी हीअ पढ़े, ऐं हिन जे शौक़ु हुयुसि त मुंहिंजी हीअ धीअ पढ़े। वॾियूं न पढ़ियूं त हीअ भले पढ़े। हिन पंहिंजे पीउ जो राज़ रखी सॼो उन पढ़ाईअ ते तमामु घणी तवजा ॾिनी। उन बाबा खे ख़ुशी हासिलु थींदी हुई,
बिल्कुलु ख़ुशी हासिलु थिए थियसि ऐं पढ़ी ईंदी त ख़ुशि थी जी सॾींदो हुआसि जी सॾींदो हुअसि पंहिंजे धीअ खे ॾिड़ीअ खे पिणु। जी नंढे ॿार हुअण सबबु जीअं त अमड़ खे वधीक वेझो हुई, इन करे घर खां ॿाहिरि रहण खेसि परेशान कंदो हो। एतिरे क़दुरु जो जॾहिं बि मोकलू खाई वापसि वरंदी हुई त रोअंदी रहंदी हुई। अहिड़ी सूरत हाल में सैद इमदाद मोहम्मद शाह खेसि एतिरो त सहारो ॾिनो जो हूअ पाण चवंदी हुई त माउ ऐं पीउ जो प्यारु ऐं उन्हनि जी ज़िम्मेवार तरबियत हिन ई मूंखे ॾियणु शुरू कई। संदसि उहो मामूलु हूंदो हो त सुबुह जो स्कूल वञण खां पहिरियों ऐं स्कूल खां मोटण बाद खेसि प्यारु कंदो हो। जॾहिं असीं 10-12 सालनि जी हुआसीं तॾहिं खां वठी असांजी दोस्ती, गॾु रांदि कंदा हुआसीं। अदा इमदाद पाण छॾे वेंदो हो जीजीअ खे मुंहिंजे घर, ऐं मां ॾाढो फ़ख़्रु थी महसूसु करियां त अहिड़े वक़्त में जंहिं वक़्त में ज़ालुनि खे घर मां निकिरण जी इजाज़त न हूंदी, पर उन्हनि पंहिंजा ॿार असांजे घर छॾिया, ख़ासि करे औरतुनि खे। मैट्रिक करण खां पोइ जी इंटर ऐं बाद में BA बि सेंट जोसेफ JE कॉलेज मां कयईं। ॿारहाड़ीअ वारे माहौल में रहंदड़ सैद ख़ानदान जी हिन न्याणीअ जॾहिं कराचीअ मां BA पास कई ऐं संदन वाल्द साईं GM सैद खेसि कराची यूनिवर्सिटी में दाख़िला वठण आणण जी ॻाल्हि कई, तॾहिं संदन सॼी बिरादरीअ में चोॿोल पइजी वियो। सभई माण्हू हिन सैद ज़ादीअ जी यूनिवर्सिटीअ जी को एजुकेशन वारे माहौल में पढ़ण जी मुखालफ़त करण लॻा। असां न थे चाहियो पाण हुउसि त हिननि खे औरतुनि खे हिन में न आणिजे, पर बाबा ओवर रूल कयो, पाठ करे वेही रहियासीं। इहा ॻाल्हि एतिरे क़दुरु वधी वई जो समूरी सैद बिरादरीअ साईं GM सैद वटि मेड़ थी आई त पाण न्याणीअ खे यूनिवर्सिटी जी तालीम न ॾियारे, पर सैद साहब पंहिंजे इरादे ते अटल रहियो ऐं आला रवायतनि जे अमीन साईं GM सैद उन मसइले ते आयल सैदनि जे मेड़ उहो चई मोटाए छॾियो त न्याणियुनि खे बि ओतिरो ई हक़ु आहे जेतिरो छोकिरनि खे आहे। अहिड़ीअ रीति साईं GM सैद जे इसरार ते जिजुद्दौला शवार कराची यूनिवर्सिटी जी फ़िलासफ़ी शोबे में दाख़िला वरिती ऐं सुठनि नंबरनि में MA जी डिग्री हासिलु कई। सिंधु सां सची मोहबत जे ॾोह में साईं GM सैद क़ैद व बंद में गुज़ारण करे घणो वक़्तु संदन रहाइशगाह हैदर मंज़िल सभु जेल रही, जंहिंजे करे न सिर्फ़ु साईं GM सैद पर ख़ानदान जा ॿिया बि भाती बि काफ़ी तकलीफ़ुनि मंझि रहिया। अहिड़ी हालतुनि में जिजुद्दौला शवार हिकु बावकार ऐं हौसलामंद रही। हिकु तरफ़ पंहिंजी पढ़ाई जारी रखण सां गॾोगॾु घर जो निज़ाम हलाइणु ऐं साईं GM सैद जो ख़्यालु रखण वारो कमु इंतिहाई ख़ुशसलबीअ सां अंजाम ॾींदी रही। साईं वॾो संदसि रुॻो वालिद कोन हो, पर गॾोगॾु हिकु तरीक़े सां उस्ताद बि हो। छो त मूंखे नंढे हूंदे यादि आहे ॻाल्हि त जॾहिं बि जी कराची यूनिवर्सिटी में पढ़ी या उनखां पोइ वरी सिंध यूनिवर्सिटीअ में पढ़णु वई, वरी जॾहिं मोकलनि ते ईंदी त पोइ डेली साईं GM सैद सां माना जीअं कचहरीअ वारे अंदाज़ में या गॾु वाक कंदे कचहरी करणु या जेको आहे सो वेही कचहरी करणु, ऐं ख़ासि करे पंहिंजे तालीम जे मुतालिक़ त मूंखे छा पढ़णु घुरिजे कीअं कजे उहा वॾी रहनुमाई वठंदी। साईं GM सैद सां जेका जीजे जी रही पंहिंजी एज़ अ धीउ जी, त हिकु त सभिनी खां नंढो ॿार ई जी जंहिंजे करे साईं खे तमामु घणी प्यारी बि हुई ऐं नंढे ॿार जी हुई त उनजी हुजब हूंदी, तंहिं करे साईं सां तमामु क्लोज़ रहियूं। ॿियो त साईं जो जेको इन वक़्त में काफ़ी साईं जे नज़रबंद रहिया, जेल में रहिया, त उन में साईं जा जेके ॿियूं जेके फैमिली हुई, जेके मेल हा जेके से हमेशह घर खां ॿाहिरि रहंदा पंहिंजे कमनि में कारोबारनि में हिननि में, ऐं घर जे लिहाज़ खां पढ़ाईअ में कंहिं सां डिस्कस कजे या छा कजे या कुझु, त उहा जीजी जो हिकिड़ो किरदारु हो जेको पाण में साईं विझी कंदा। तंहिंजे करे जीजी साईं सां तमामु घणी क्लोज़ रही, इवन मुख़्तलिफ़ टॉपिक ते डिस्कस करण बि, इवन सिंध जे बारे में डिस्कस करणु, सिंधी औरत खे प्रोमोट करण लाइ डिस्कस करणु, सिंध जे कल्चर खे प्रोमोट करण जे लाइ या सिंध खे कीअं तरक़ी वठाइण जे लाइ, इहे सभु डिस्कशन साईं ऐं जीजी जूं हलंदियूं रहंदियूं पाण।
जिजुद्र शवार जी अञा में पूरी कान थी हुई जो संदन वाल खेनि PhD करण लाइ आमादा कंदो रहियो। साईं GM सद जो सिंध जे क़दीम वसे बाबति जेको वसी तसवर हूंदो हो, उन ख़्याल जे मदनज़र संदन ख़्यालु हुयो त उहा PhD सिंधी कल्चर या सिंध जे सूफ़िन वारे पैगाम ते कई वञे। MA पूरी थियण खां पोइ साईं GM सद खेनि 1971 में सिंध यूनिवर्सिटी मां PhD करण लाइ दाख़िल करायो। जीजीअ सिंध यूनिवर्सिटी में कुझु महीना कम बि कयाऊं ऐं सूफ़िन जे फ़िक्र खे सम्झण लाइ फ़ारसीअ जो कोर्स पिणु कयाऊं, पर जंहिं नोयत जी GM सैद PhD चाहे पई, उन म्यार जा हिते उस्ताद खेनि नज़र कोन आया। इन करे वाइस चांसलर सैद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह जी तावन सां खेनि मुल्क खां ॿाहिरि मोकिले उहो कमु सर अंजाम ॾियण लाइ कोशिश वरिती वई। साईं GM सद जे मशवरे सां जीजीअ मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि सां दाख़िला जे सिलसिले में लिख पढ़ शुरू करे ॾिनी, पर जीजीअ जी ॿाहिरि वञण वारी ॻाल्हि राज़ में रखी वई। एतिरे क़दुरु जो संदन पासपोर्ट ऐं ॿियनि ज़रूरी कागज़नि ठाहिराइण जी ख़बर सिर्फ़ु साईं इमदाद मोहम्मद शाह खे हुई। जीजी पंहिंजे वाल साहब वारी ख़्वाहिश जो मदनज़र सिंध जे सूफ़िन वारे आलमी पैगाम यूनिवर्सल मैसेज ऑफ सूफ़ीज़ ऑफ सिंध जहिड़े हिकु दिलपज़ीर ऐं आला मौज़ूअ जी चूंड कई। तालीम वारे हिन मोड़ ते उहो सवाल पैदा थियो त ॿारहाड़ीअ जी सैदज़ादी लंडन अकेली कीअं वञी तालीम पढ़ाए। हिन मामले खे हल करण लाइ साईं GM सद पाण पंहिंजे फर्ज़ंद इमदाद मोहम्मद शाह खे चयो त हू बि गॾिजी वञे ऐं उते वञी बारेट ला करे। ईअं ॿई मक़सद पूरा थी वेंदा। ईअं न थियण जी सूरत में जीजे जे क़रीबी अज़ीज़ सैद शाह मोहम्मद शाह खे आछ कई वई त हू गॾिजी वञी पाण बि ॿाहिरि पढ़ी अचे, पर जॾहिं उन बि उहा ॻाल्हि क़बूल न कई, तॾहिं साईं GM सद फ़ैसिलो करे वरितो त जिजुद्र शवार इन मक़सद जे हासिलात लाइ अकेले सिर बि ॿाहिरि वेंदी। भाउरनि जो हो त ॿाहिरि न वञे, छो जो असांजे ख़ानदानी रिवायतुनि जे करे ॿियो मां उन्हनि खे ॿियो साड़ कोन हो, पर ख़ानदानी एॾियूं रिवायतूं बुरकनि चादरनि वारियूं से जे ॿाहिरि वञनि त वॾो मसइलो हो। पर पोइ पंहिंजे पीउ खां वधीक ॿियो केरु कोन्हे, औलाद हो उनजो, पोइ भाउरनि जी हली कान, पोइ वधीक कोन कुझु आहे। हा, बिरादरीअ पे एतिराज़ु कयो त सभिनी खे चई बाबा पंहिंजी धीअ थो मोकिलियां, मुंहिंजी भले पढ़े। हा, इहा ॻाल्हि उन ज़माने में हलियल हुई, छो त इहो पहिरियों मिसाल हो जो सैयद घराणे जी जेकी न्याणी सा अकेली पंहिंजे सिर विलायत वञे ऐं उते वञी पढ़े, इहा पहिरीं मिसाल जो हो। ऐं न रुगो ख़ुदि सैयद घराणे जे माण्हुनि जे सिलसिले में, पर आम माण्हुनि जो बि इहा चौॿोल हुयो। बावजूद ख़ानदानी रस्मनि जे क़ैद में जकड़ियल समाज वारनि रुकावट जे, हिन सदोरीअ ऐं सुलक्षणीअ न्याणीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे वालिद मोहतरम जी मुहबत, रहबरी ऐं साथ सां परदेस में उहो अणांगो सफ़र शुरू कयो। लंडन पहुची करे सिंध जी हिन सबाजी ऐं पुरज़म न्याणीअ पंहिंजी तालीम जे लाइ केतिरियूं न तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं हूंदियूं, ऐं ख़ासि तौर ते उहो दौरु जंहिंमें मोबाइल त छा, पर इंटरनेट ऐं कंप्यूटर वग़ैरह जो को वजूद ई न हुजे। रहाइश ऐं खाधे पीते जे मसइलनि खां अलावा मुख़्तलिफ़ इदारनि में दाख़िला जा ॾुखिया मसइला ऐं मरहला, मुख़्तलिफ़ छपियल किताबनि ऐं अण छपियल दस्तावेज़नि ऐं मज़मूननि जे लाइ मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में क़ाइमु बुक स्टोर्स जी तलाश, ऐं पोइ वरी उन्हनि जो बारीक बीनीअ सां मुतालो। मज़हबनि, तसवुफ़, विधानियत ऐं यूरोप जी मिस्टिक्सिज़म वग़ैरह बाबति मवाद हासिल करणु अकेले सिर हिन अजनबी शहर में हरगिज़ सवलो कमु कोन हुयो। इन सिलसिले में साईं GM सद
7 समुंड पार वेही जीजे जी रहनुमाई कंदो रहंदो हो। पाण न रुॻो मवाद जे सिलसिले में रहनुमाई कंदो हो, पर लंडन वारी तकलीफ़ुनि बर्दाश्त करण जे सिलसिले में पिणु प्यार ऐं पापूह मां मुहबत सां नसीहत आमेज़ लफ़्ज़ी गुलनि जी अहिड़ी विरखा कंदो रहंदो हो जंहिंसां हिन सभा जी न्याणीअ जी हिमत वधी वेंदी हुई। ऐं पीउ जो पैगाम पढ़ण बाद पाण नित नए सिर ससुई जीअं संदरो ॿधी हिन इल्मी डूंगर ॾुण लाइ अॻिते वधंदी हुई। अहिड़ी हिमत अफ़ज़ाई वारे तरबियती दौर में 28 नवंबर 1974 ते सैद साहब खेसि लिखियो, तोखे उते पढ़ण लाइ उन करे मोकिलियल आहे त सिंध जे क़दीम पैगाम यानी उन जी मुख़्तलिफ़ मज़हबी तालीम फ़लसफ़नि जो पतो कढी दुनिया अॻां सिंध जो पैगाम पेश करे सघीं। सिर्फ़ु डिग्री हासिल करे नौकरी करणु मक़सूद न आहे, पर सिंध जे पैगाम जे मिशन जी खोजना करणी आहे। अहिड़ीअ रीति साईं जी एमसद पंहिंजी हिन सभा जी न्याणीअ खे आगाह कंदे वक़्त ब वक़्तु नसीहत आमेज़ हिदायतनामा लिखंदो रहियो, जंहिंसां परदेस में रहंदे संदसि वॾी हिमत अफ़ज़ाई थींदी पई रहे। कुझु वक़्तु लंडन में रहण खां पोइ जीजीअ यूनिवर्सिटी ऑफ ससेक्स जी साउथ एशियन स्टडीज़ में MA में दाख़िला वरिती, जितां कंपैरेटिव हिस्ट्री ऑफ रिलीजन में MA कयाऊं। कुझु वक़्त खां पोइ ख़ुशकिस्मतीअ सां स्कॉटलैंड जी मशहूरु एडनबर्ग यूनिवर्सिटी में प्रोफेसर लॉरेंस सटन जी रहनुमाई ऐं प्रोफेसर विलियम मॉन्टेगमरी जी सुपरविजन में दी पोएट्री ऑफ शाह अब्दुल लतीफ़ जे इनवान ते PhD करण जी दाख़िला मिली वई। जीजीअ जी PhD जी तालीम दौरान साईं जेम्सद जीजीअ खे हिकु ख़त लिखियो ऐं फरमायाईं त तुंहिंजी तालीम जी कामयाबी मुंहिंजी ज़िंदगीअ जो मिशन जी सरअंजामीअ जो वाधारो आहे। तुंहिंजी थीसिस डिग्री वठण वारी कान थी घुरिजे, सिंध जे 5000 वरहनि जे पैगाम जी खोजना करणी आहे। हिकिड़ा आर्कियोलॉजिस्ट दड़ा खोटे सिंध जे क़दीम तहज़ीब जो पतो लॻाइनि था। तोखे इन जे इल्मी, तारीख़ी, मज़हबी फ़िलासफ़े जे खंडरनि खे खोटे उन जो निचोड़ पेश करणो आहे। एडनबर्ग यूनिवर्सिटी मां जीजीअ तमामु घणी जफ़ाकशी ऐं महिनत सां ऐं पंहिंजे उस्ताद डॉक्टर एन मेरी शिमिल जी रहनुमाईअ में शाह लतीफ़ जी फ़िक्र ते विलायत में पहिरीं सिंधी PhD औरत जो एज़ाज़ हासिल कयो। तालीम ऐं परॾेह में वञी आला तालीम दौरान जीजी दुरशवार खे जेके बि तकलीफ़ूं पेश आयूं, उन सां हुन बहादुरीअ सां मुंहुं ॾिनो ऐं इन सॼे वक़्त ऐं हालतुनि दौरान खेसि हमेशह साईं जेम्सद जो ताउन ऐं रहनुमाई हासिल हुई ऐं हू साणसि मुकमिल राब्ते में रहियो, जंहिंजो हिकु मिसाल उहे ख़त आहिनि जेके जीजीअ ऐं साईं जेम्सद हिक ॿिए ॾांहुं लिखिया, जिन खे पोइ साईं ज़िया शाह ऐं मुनीर शाह किताबी सूरत में डूंगर से ॾूरींदियूं जे नाले सां शाया करायो। इहा ॻाल्हि असां सभिनी जे फ़ख्र जी ॻाल्हि आहे ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजी का बि न्याणी सिंध जी सा विलायत वञे ऐं काफ़ी वक़्तु रहे ऐं पंहिंजे तइलीम जे सिलसिले में हुन उते जेके महिनत कई, स्टडी कई, उहो असांजे लाइ सचुपचु त ख़ुशीअ जो सबबु आहे, फ़ख्र जे लाइक़ सां असांजे आहे। इन सॼे सफ़र में जेका रहनुमाई साईं जेम्सद पंहिंजी न्याणी जी कई, सा सचुपचु त हर हिकु वालदेन जे लाइ हिकु मिसाल आहे। जीजी दुरशवार जी PhD जी थीसिस जी अहमियत महसूस कंदे सिंधी अदबी बोर्ड उनखे अंग्रेज़ी ज़बान में छपायो ऐं बाद में उनजो उर्दू तर्जुमो पिणु शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटी शाया कयो। जीजी दुरशवार विलायत में पढ़ाईअ दौरान मुसलसल पंहिंजी फैमिली ऐं दोस्तनि सां राब्ते में रही।
ऐं हूअ हमेशह ख़ानदान जे ॿारनि खे तालीम में रहनुमाई कंदी रही। हर हिक खे इनकरेज कंदी हुई, चाहे जेको तालीम में वञे, जेको सोशल वर्क में वञे, चाहे फाइन आर्ट्स में वञे, जंहिं बि ॻाल्हि में वञे उनखे हिमत अफ़ज़ाई घणी कंदी। नंढपण में खां वठी ऐं जीजीअ सां वधीक क्लोज़ रही आहियां। जीजीअ सां गॾु मुंहिंजो सुम्हणु, उथणु, तयारु थी वञणु, मतिलबु ईअं फैमिली में चयो वेंदो त हीअ जीजीअ जे पतीअ जी आहे। माना मुंहिंजूं सभु ज़िमेदारियूं हुन जूं हूंदियूं हुयूं। मुंहिंजे यूनिफॉर्म जो हुनखे किताब, स्कूल वठी वञणु, मुंहिंजे पेरेंट्स डे ते मिलणु, मतिलबु नंढपण सम्झो ऐं मुंहिंजो ऐं हुनजी धीउ सॾिजी। हूअं त सभु जेके बि भाइटिया भाइटियूं सभु जेके बि फैमिली मेंबर्स आहे हुन औलाद वांगुरु हुन संभालियो, पर सम्झो आउं हुनजी धीउ हुयसि। तालीम जे बारे में जी असांजी बेसिकली उहा ई वेंचुरी जो असांखे वठी स्कूलनि में दाख़िलाऊं ॾियारणु, असांजी वॾियुनि भेणनि खे या असांखे स्कूलनि में दाख़िला ॾियारणु, उते पढ़ाइणु, इवन असांखे ट्यूशन ॾियणु या घर में वारी रिविजन कराइणु, होमवर्क कराइणु, उहो सॼो कमु ई जहिड़ो जीजीअ ते रखियलु हूंदो असां सभिनी भाउर भेणुनि जो। फुफूअ खे असां नंढे हूंदे जीअं हिकिड़ो दोस्त या माउ भेण हर रिश्ते में फुफूअ खे ॾिठो असां। ईअं न त पुफू हुआ कंदी, पर हर फ़र्द खे ईअं महसूसु थींदो शायदि मूं सां वधीक अटैच आहे। संदसि फैमिलीअ में जेको शऊर आयो पढ़ाईअ जो सो जीजीअ जे करे आयो। इहो सॼो क्रेडिट जीजीअ खे थो वञे। माना जेका ॻाल्हि तव्हां ॿिए कंहिं रिश्ते सां न करे सघो या को अहिड़ी पुछणी हुजे ॻाल्हि त उहा सर्टन लिमिटेशन्स में उहा जीजी सां करे सघंदा हुआसीं, ऐं साईं वॾे सां बि करे सघंदा हुआसीं, ऐं साईं ज़ुल्फ़ हूंदो उन सां बि करे सघंदा हुआसीं। बाक़ी बाबा ऐं चाचा सां ॻाल्हि कान थींदी, इहो कमु ॾुखिया थी वेंदा पोइ। यूके मां डॉक्टरेट करण खां पोइ वापसी ते डॉक्टर अब्दुल सैद खे कराची यूनिवर्सिटीअ जी पाकिस्तान स्टडी सेंटर में टीचिंग की नौकरी मिली। स्टूडेंट्स के साथ भी बहुत कोऑपरेटिव थी। मैं देखता था कि उनकी क्लास के बाद बहुत सारे बच्चे उनके साथ आ जाते थे कमरे में, उनके पास बैठ के फिर फर्दर उनकी डिस्कशन चल रही होती थी। तो शी वाज़ वेरी कोऑपरेटिव। और फिर ये कि हमारे सेंटर के ही नहीं, दूसरे इदारों के लोग, दूसरे सेंटर्स के, दूसरे डिपार्टमेंट्स के लोग भी उनके पास आते थे मिलने के लिए। और ख़ास तौर से शाह लतीफ़ क्योंकि उनका मेन मौजू था, तो बाहर के भी जो कोई स्कॉलर्स आते थे शाह लतीफ़ के हवाले से रिसर्च करने के लिए, वो उनके पास आते थे, डॉक्टर साहिबा के पास, और हर एक को वो एंटरटेन करती थी। कुछ सालन बाद जीजी दुरेशवार के कराची यूनिवर्सिटी में ही कायम शाह लतीफ़ चेयर जी डायरेक्टर तौर मुक़ररु कयो वियो, जिते हुन इल्मी ऐं अदबी कम वॾी ख़ुशुसलबीअ सां अंजाम ॾिनो। मैडम हिते 22 सितंबर 1991 खां 22 सितंबर 1996 ताईं 5 सालनि ताईं कमु कयो। इन्हनि 5 सालनि में 8 पब्लिकेशन्स आयूं ऐं उन्हनि 8 पब्लिकेशन्स मां 7 पब्लिकेशन्स मैडम जूं पंहिंजियूं हुयूं, जंहिंमें हिकिड़ो निहायती आला क़िस्म जो शाह जो रिसालो 4 ॿोलियुनि में आहे। उहो मैडम पाण कंपाइल कयो, जंहिंमें उर्दू, अंग्रेज़ी, फ़ारसी ऐं सिंधीअ में शाह जा जेके चूंड बैत आहिनि तर्जुमे सां, उहे 4 उन शाह जे रिसाले में ॾिनल आहिनि। उन खां सवाइ पंहिंजी जेका उन्हनि जी PhD जी थीसिस हुई, उन जो बि जेको आहे सो उर्दूअ में तर्जुमो शाया थियो। ऐं मैडम ॿी जेका हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि कई पंहिंजे 5 सालनि जे टेन्योर में, जो हिते मुख़्तलिफ़ सेमिनार्स ऐं वर्कशॉप्स कराई, ऐं शाह लतीफ़ जे हवाले सां हिकिड़ा ट्रेनिंग वर्कशॉप्स कराई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ कॉलेजनि में जेके सिंधीअ जा टीचर हुआ, सिंधीअ जा लेक्चरर हुआ, उन्हनि लाइ हिते हिकिड़ो ट्रेनिंग वर्कशॉप थियो त शाह खे पढ़ाइजे कीअं। शाह लतीफ़ खे बदकिस्मती आहे जो असां सभई सही उचारे बि कोन था सघूं, पर मैडम उन्हनि जो हिकिड़ो हिते ट्रेनिंग वर्कशॉप करायो त शाह खे पढ़ाइजे कीअं सही तरीक़े सां उचारिजे। इहो हिकिड़ो वॾो कमु हो ऐं सॼी सिंध मां कॉलेजनि जा लेक्चरर हिते आया ऐं उहो वर्कशॉप थियो। उन खां सवाइ मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंसिस ऐं सेमिनार बि कराईंदी रही। तहरीर में तसनीफ़ में असांजी आॾो आयो आहे सो तमामु एतबार जोॻो, साराह जोॻो, एतक़ाद जोॻो, अक़ीदे जोॻो लिखो पाण लिखो था। डॉक्टर दुरेशवार सैयद को मैं
याद करूँगा इस मौके के ऊपर कि उन्होंने हमें शाह लतीफ़ को समझने में मदद दी। डॉक्टर दुरेशवार न सिर्फ़ इल्मी माहिर ऐं आला ख़ानदान जी आला हस्ती हुई, पर हुन पंहिंजी कावड़ सां पंहिंजी हस्तीअ जी सुञाण पिणु पैदा कई। संदसि फलाही ऐं समाजी कम उन जो रोशन मिसाल आहिनि, जंहिंमें सिंधी औरतुनि जी तालीम, तरबियत, भलाई, हुनरी सिख्या ऐं उन्हनि जे हक़नि जे लाइ आवाज़ उथाइणु शामिल आहे। इन्हनि फलाही कमनि जे लाइ जीजी अमली तौरु पाण पतोड़ियो ऐं पंहिंजियुनि संगतियाणियुनि ऐं कुझु माइट औरतुनि सां गॾु असवा जो बुनियादु विधो, जंहिं ख़ासि करे कराचीअ जे ॿाहिराड़ियुनि में वॾो कमु कयो। पाण न सिर्फ़ु कराची पर सिंध जे ॻोठनि में पंहिंजी असवा जी टीम सां गॾु हर मुश्किल टाइम ते पहुची वेंदियूं हुयूं। ऑल सिंध वुमेन एसोसिएशन जो बुनियादु जीअं कराची में जी न आहियूं त पहिरीं मुख़्तलिफ़ जेके फैमिली फ्रेंड्स हुआ उन्हनि खे गॾायूं, पोइ उन्हनि खे गॾाए पोइ वरी उन्हनि जा जेके ॿिया फ्रेंड्स हुआ उन्हनि सभिनी खे गॾाए पोइ हिकिड़ी लेडीज़ जी मीटिंग रखियऊं, जंहिंमें इहो चयूं त असां सभु जेके सिंधी औरतूं आहियूं उहे पाण में गॾिजी ऐं अहिड़ो को कमु करियूं त जीअं आम माण्हुनि लेडीज़ खे फ़ाइदो पए। छो जो उन खां अॻु कराचीअ में हिकिड़ो पैटर्न हूंदो हो त मुख़्तलिफ़ शादियुनि ते दावतुनि ते केरु मिलंदो हो ऐं सो बि घणो करे घरनि में उर्दू ॻाल्हायो वेंदो। जंहिं ॻाल्हियुनि खे ख़तमु करण लाइ जिन वरी चयो त सिंधी औरतुनि खे घुराए पाण में ॻाल्हायो त सिंधी लैंग्वेज खे ॾियूं प्रमोट करियूं त जीअं घरनि में सभु पंहिंजे काफ़ी सिंधी ॻाल्हायूं। त पोइ काफ़ी जेके फैमिलीज़ खे घुरायूं कयूं, पोइ ख़बर पई त उहे बाक़ाइदा घर में उर्दू ॻाल्हाईंदा हुआ। पर पोइ जॾहिं हिते आया उहे पंहिंजे ॿारनि खे वठी आया, उन्हनि जा म्यूज़िकल प्रोग्राम थींदा, पोइ हर साल को न को असवारी खां म्यूज़िकल प्रोग्राम कंदी, त म्यूज़िकल प्रोग्राम करण खां पोइ उहे अची सिंधी म्यूज़िक ॿुधंदा हुआ, सिंधी इहे ड्रेसिस थींदा, कॉम्पिटिशन थींदा, त पोइ उन्हनि जी ॿारनि जी थोरी अट्रैक्शन पंहिंजे कल्चर सां थी।